प्यारा बारो, बाजी गुलबानो जी तरफा तवा सबनी के बलिकार। तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। यसु जेरो थियो आहे। मत्ती 28 बाब। यसु जिंदा आहे, कब्र खाली आहे। यसु जे दोस्तन उनजी लाश सलीब तां लाहे हिक नई कब्र में रखी, जेका जबल के कोटे ठाई वई हुई। ऐं पोइ हुननि हिकु वॾो पत्थर रेड़े हुन कब्र में दाख़िल थियण जो रस्तो बंद करे छॾियो। यसु के सलीब ॾिनी वई, खुदा उनके सज़ा ॾिनी, छाकाणि ते पाण तमाम वॾा गुनाहगार हुआसीं। हू मरी वियो, मुंहिंजे ऐं तव्हां जे लाइ हू मरी वियो। तमाम घणे दुख में शागिर्द गॾिजी हिक घर में वेठा ऐं सभु कुछ याद कयो। को बि ही समझी न सघियो त यसु पंहिंजी जान छो ॾिनी। पतरस के वधीक दुख हो। हू तमाम घणो शर्मिंदा हो त हुन यसु जो इनकार कयो ऐं 3 भेरा ईअं चयो त हू यसु के नथो सुञाणे। हू पंहिंजे पाण के माफ़ न पे करे सघियो त हू एतिरो बुज़दिल थी वियो हो। हाणे तमाम देर थी चुकी हुई, छो त यसु मरी चुकियो हो। यसु सलीब ते जान ॾिनी, हुन असांजे करे पंहिंजो रतु वहाए छॾियो। जॾहिं पाण पंहिंजा गुनाह हिन वटि आणियूं था, हू असांखे माफ़ करे थो। हू मूंखे ऐं तव्हांखे बि माफ़ करे थो। अचानक जल्दी सां दरवाज़ो खुलियो। हू जिंदा आहे, यसु जिंदा आहे, हाणे हू कब्र में न आहे। हिक फरिश्ते असांखे हिक वॾी खुशखबरी ॾिनी। पतरस, हुन ख़ास करे असांखे चयो त असां तोखे ज़रूर ॿुधायूं, यसु जिंदा आहे। तोखे चयो वियो त तूं मूंखे ॿुधाई त यसु जिंदा आहे। पतरस पंहिंजे पाण खे रोके न सघियो। हू योना सां गॾु डोड़ी कब्र ॾांहुं वियो। जेतिरो तिखो हू डोड़ी सघंदो हो, हू डोड़ियो। उन्हनि अंदर ॾिठो, यसु जो बदन उते मौजूद न हो। उन्हनि ॾिठो ऐं यकीन कयो त यसु मुअलनि मां जेरो थियो आहे ऐं हाणे वरी जिंदा आहे। हू जल्दी सां वापसि मोटिया ऐं ॿियनि खे बि ही ॻाल्हि ॿुधाई। यसु कब्र में पियल हो, पर हू मरियो न हो। ईस्टर जे ॾींहुं हू वरी जी उठियो। हालेलुया, तव्हांजे ऐं मुंहिंजे लाइ हालेलुया। तव्हांजे ऐं मुंहिंजे लाइ, शागिर्दनि लाइ ऐं पतरस लाइ, हारियुनि माण्हू लाइ ऐं उन्हनि लाइ जिन तमाम ग़लति कम कया आहिनि। यसु असांजी जाइ ते मरियो ऐं वरी जी उथियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।